PPMने मोहम्मद बख्श मर्चवाद इंतजामिया ए पुलिस कूड़े फर्टिलाइजर एजेंसियन ए यूरिया भांचे बिन सुबन या जिलन दास स्मगलिंग रोकण लाए कदम खणे। PPMने मोहम्मद बख्श मर्च जी सदारत हेठ सरदारगढ़ वारी रिहायशगाह ते पार्टी उहदेदारन जो इजलास थियो, जंहिंमें अहमद अली महर, बाबर लुण, जबरदस्त महर, दादन महर, केसर बोस्तार ए बिन शिरकत कई। उन मौके ते मोहम्मद बख्श मर्च चयो त पार्टी क़यादत जो हिदायतूं आहिनि त भाण खोट खिलाफ एहतजाज कयो वञे, पर नेशनल हाईवेज़ बंद न कया वञनि। एहतजाज कंदड़नि खिलाफ कार्रवाई लाइ DC ऐं SSP कदम खणंदा। हुननि चयो त ज़िले हुकूमत खे घुर्जे त फैक्ट्रियुनि जी इंतजामिया ते ज़ोर ॾियनि त हू भाण पूरो कनि ऐं पर पुरअमन एहतजाज करण जी रस्ता रोक न कनि। PPN में चयो त घोटकी ज़िले अंदर FFC एग्रो फातमा फर्टिलाइजर 35,000 मैट्रिक टन भाण तैयार कयो आहे। ज़िले अंदर 7 लाख एकड़ आबाद ज़मीन के 12,000 मैट्रिक टन यूरिया जी घुर्ज आहे। मोहम्मद बख्श महर खां चयो त इंतजामिया खे घुर्जे त कूड़े फर्टिलाइजर एजेंसियुनि खिलाफ भरपूर कार्रवाई करे भाण जे बिन सूबनि या ज़िले ॾांहुं स्मगलिंग रोकण लाइ कदम खणे।